अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। सदक़न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। उस्तादुल उलमा शेखुल हदीस व तफसीर हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुर्रहमान ठट्टवी मद्दज़िल्लहुल आली, शेखुल हदीस व तफसीर हज़रत अल्लामा मौलाना नज़ीर अहमद नईमी दामत बरकातुहुल आली, हज़रत अल्लामा मौलाना गुल हसन नईमी मद्दज़िल्लहुल आली, हज़रत अल्लामा मौलाना मुहम्मद इब्राहीम नईमी मद्दज़िल्लहुल आली, हर दिल अजीज आशिक़े रसूल साईं सरदार सालिह मोहम्मद भूतानी अदाम अल्लाह वजूदहू व शफ़क़तहू, दीगर उलमाए किराम खुसूसन मुझे वालिदे गिरामी मुझे मुर्शिद मुरब्बी जा साहबजादा साईं मोहम्मद हसनुल्लाह, साहबजादा साईं मोहम्मद फजलुल्लाह, साहबजादा साईं मोहम्मद अताउल्लाह, साहबजादा बिरादर मोहतरम मौलाना नेमतुल्लाह ऐं दीगर मुअज़्ज़िज़ीन ऐं सब दोस्तों साथियों भाइरो मुसलमानो, हिन मुबारक रूहानी इरफानी ऐं वजदानी महफ़िल में अचण ते सभिनी के खुश आमदीद चवां थो। दिल चवे थी तव्हांजे राहुन में पंहिंजा नेण विछायां, सीनो तव्हांजे लाइ सेज बनायां, तव्हांजे अचण ते हियांव ठरी पियो आहे। ही मरकज़ ही इदारो जंहिंजो अॼु आगाज़ थी रहियो आहे महज़ अल्लाह अज़्ज़ व जल जी रज़ा जे लाइ, उन जे हबीब लबीब सरवरे आलम इमामुल अंबिया फ़ख्रे कौनैन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रज़ा जे लाइ, सुहिणे हबीब जी दीन जी ख़िदमत जे लाइ हिन इदारे जो बुनियाद अॼु विधो पियो वञे। नचे व अल्हम्दुलिल्लाह, नचे व अल्हम्दुलिल्लाह, हिकु भेरो मोहब्बत सां चओ अल्हम्दुलिल्लाह। खुदा जी ज़ात जाने थी रब दिलुनि जो मालिक आ, हिन इदारे के कायम करण में हिन फ़कीर जो वल्लाह बिल्लाह तल्लाह को इरादो को गर्ज इन का सवा नाहे सिवाय अल्लाह उन जे हबीब जी रज़ा जी। जिए महफिल में पहिरीं बयान थी चुको हुयो, मुझे दोस्त बिरादर मोहतरम बुधायो तो मुझा मुर्शिद करीम उन्हनि जी हिकड़ी ख्वाहिश हुई तो मलीर में भी हिकड़ो इदारो दीनी खोलजे। वो दिल में या तमन्ना हुई तो मुर्शिद करीम जे लफ्ज़न के अमली जामो रब कदे पहराईंदो। दुआऊं घुरियम पे पोही बिकक बिरादरी ऐं पालारी बिरादरी अल्लाह इन्हनि खे शाद ऐं आबाद करे। इन्हनि चयो त सही असांजे इलाइक़े में ज़मीन आहे ऐं सरदार साहब जन जी जेकॾहिं नवाज़िश ऐं इनायत थींदी त हिते ॾाढो सुठो इदारो ठहंदो। पोइ
मूं खेन चयो त तव्हां सरदार साहब जन खे अर्ज़ कयो ऐं मूं सरदार साहब जी गायबाना वाखाण ॿुधी हुई गायबाना तरह तारफ़ ॿुधो हुयो वॾेरनि जी मूंखे ख़बर आहे वॾेरनि जे प्रकारनि खां मां चङी तरह वाक़िफ़ आहियां छो त सिंध में रहां थो वॾेरो सिंध जो वॾेरो कामोरो उन जो किरदार छा आहे कंहिंखां लिकल कोन्हे पर सरदार साहब जी इहा ॻाल्हि मूं ॿुधी त पंहिंजे पूरे इलाइक़े में कंहिं बि बिस्तरे वारे खे अचणु कोन ॾींदो आहे आशिक़े रसूल आहे ऐं मुंहिंजी दिलि में तमन्ना हुई त जेकॾहिं आशिक़े रसूल आहे त महबूब जे ख़ातिर उहो क़ुर्बानी ॾियण वारो बि हूंदो पोइ मूं खेनि खे बिकक बिरादरी खे चयो त सरदार साहब खे चओ त हिन इदारे जे लाइ पाण 2 एकड़ ॾिनो ऐं 11 एकड़ संदन ज़मीन हुई तव्हां ॿुधी चुको त तपेदारनि मापी 11 एकड़ वरी 2 एकड़ कढी मापे मदरसे जे हवाले कयूं वरी मापियूं त पूरा 11 एकड़ साईं पाण तशरीफ़ फरमा आहिनि उहे साईं जा जेकी ख़िदमत गुज़ार आहिनि उहे मौजूद आहिनि ही का लिखियल छपियल ॻाल्हि नाहे अल्लाह जे रस्ते में जेको कुर्बानी ॾिए थो इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन नेकी करण वारे जो ज़रो बि रब ज़ायो न कंदो आहे मूं वरी अर्ज़ कयो त 2 एकड़ नाकाफ़ी आहिनि अञा 1 एकड़ वधीक खपे साईं फरमायो त 1 एकड़ था चवनि पर जेकॾहिं सभु ज़मीन चवंदा त हाज़िर ॿियो एकड़ मापियूं साईं पाण पंहिंजे ज़बानी मूंखे ॿुधायो त साईं इन एकड़ ॾियण खां पोइ जेको मूंखे बरकतूं नसीब थियूं आहिनि मां बयान नथो करे सघां ऐं हिन ई ज़मीन जे पासे में साईं जन ॿी ज़मीन अल्लाह ताला अता फरमाई आहे अॼु मूंखे पंहिंजे मनसूबे खां आगाह कयो त मुंहिंजो इरादो इहो आहे त हिन जाइ ते इंशा अल्लाह ताला हिकिड़ो मदरसो पर मेयारी मदरसो जंहिंमें सुठा आलिम बाक़ाइदे सां तदरीस थिए ऐं हिन मदरसे में जा अहिड़ा आलिम निकिरनि जेके मुकर्रिर खतीब ऐं मुदर्रिस मुबल्लिग ॿोलियुनि ते महारत रखण वारा अहिड़ो को मेयारी मदरसो क़ाइमु थिए ऐं उन खां अलावा न्याणियुनि जे लाइ छोकिरियुनि जे लाइ छाजे करे त मदरसा फैकेट्रियूं आहिनि छा आहिनि कंहिं फैकेट्री मां खंड जूं बोरियूं ठहंदियूं आहिनि किथों कपिड़े जा थान निकिरंदा आहिनि पर मदरसा उहे फैकेट्रियूं आहिनि जिथों क़ुरान जा हाफ़िज़ ऐं दीन जा आलिम निकिरंदा हिकिड़ी असांजे कराची जी माया नाज़ फैकेट्री हिकु अहले सुन्नत जो अज़ीम इदारो मुंहिंजे मोहतरम बिरादर हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद जान नईमी मद्दज़िल्लहुल आली अल्लाह खे सेहत सलामत अता फरमाए अॼु पाण तशरीफ़ फरमा थियणा हुया संदन तबीयत नासाज़ आहे मां सभिनी खे गुज़ारिश कयां थो साईं जे हक़ में दुआ अल्लाह ताला खे सेहत सलामत अता फरमाए ऐं संदन बिरादर मोहतरम आया आहिनि उन्हनि जा कदम मुंहिंजूं अखियूं या उन्हनि जी इनायत जो तशरीफ़ फरमा थिया त उन इदारे जो इहो असर आहे जामिया नईमिया जो तव्हां बलोचिस्तान जे दूर दराज इलाइक़नि में वञो मस्जिदुनि में इमाम तव्हांखे नईमी आलिम मिलंदा हेॾो ठट्टो हलिया वञो सुजावल ताईं हलिया वञो समुंड जे किनारे ताईं हलिया वञो हे नईमी फैज़ आहे ही हिकु इदारो अगरि अहले सुन्नत जो इदारो दीन जो कमु करे थो त हज़ारे ॻोठनि खे रंग लाए सघे थो ऐं बद मज़हब अॼु जेकी फैलजी रहिया आहिनि बद मज़हब अॼु जेकी ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि उन्हनि जी प्लानिंग उन्हनि जी मनसूबाबंदी इहा आहे तव्हां हर रोड ते ॾिसंदो त तव्हांखे वहाबियुनि जा मदरसा नज़र ईंदा आहे की न हिकिड़े नंढड़े ॻोठ में वियुसि अॻे बि वेंदड़ हुयुसि हिन भेरे जो वियुसि त वॾी मस्जिद ठही पई आहे लाउड लॻो पियो आहे लाउड ते आवाज़ पियो अचे हय्या अला खैरुल अमल समझी वेंदो टे जरेबन में बांग
अरे बा ही मस्जिद हिते हुई कोन, ही किथों मस्जिद आई? जैसे ईरान में पढ़ी आयो आ, ईरान वारन उनके पैसा दई मस्जिद ठहराई आ, ऐं उनके मदरसो ठहराए दिनो आ। उनजी पगार हर महीने ते 20,000 रुपया ईरान में तेहरान में जाईंदी है। बदमज़हब हुकूमतूं, बदमज़हब मानू, उनन जा मुखय्यर मानू पंहिंजे इदारनि जी कीअं ख़िदमत कनि था, कीअं मदद कनि था, ऐं उहे इदारा उन्हनि जा ॾींहों ॾींहुं तरक़ी वठंदा था वञनि। हाणे हिन सुपर हाईवे रोड ते तव्हां ॾिसो, कराची खां वठी हैदराबाद ताईं त सुन्नियुनि जा मदरसा घणा आहिनि, वहाबियुनि जा घणा आहिनि। ये तव्हां हालत तव्हां हर इलाके में ॾिसो, जेके वॾा शहर आहिनि, हर शहर जे मुंड ते तव्हांखे कंहिं न कंहिं वहाबी जो मदरसो नज़र ईंदो। असुल में इहा मनसूबाबंदी हले पई थी रोडनि खे कवर करण जी। अल्लाह साईं जल्ल शान उन जे इरादनि खे मिटीअ में मिलाईंदो। अल्लाह ताला अहले सुन्नत जो बोल बाला फरमाईंदो। रब करीम अहले सुन्नत जे इदारनि खे तरक्की अता फरमाईंदो। तो इन तरह से बदमज़हब जेके फैलजी रहा है मदारस के जरिए, दिल चवे थी तो हिते भी एड़ो हिकड़ो अहले सुन्नत जो मेयारी इदारो हुजे, जे इदारे में जा आलिम भी निकरन, कुरान जा हाफिज भी निकरन, मुदर्रिस भी निकरन, मुकर्रर भी निकरन, मुबल्लिग भी निकरन, न सिर्फ मुल्की हिसाब से पर बैरून मुल्क भी हितों जा मुबल्लिग वनी दीन जी खिदमत कन। छा इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी? एक छोकरिन जो मदरसो भी हुजे, हिकड़ी छोकरी वहाबिन थी आई सजे घर के वहाबी करे जनी। सही माई जे घर में बिगड़ी पे ना तो सजे घर जो सत्यानाश करे छे ना। इन जे लाए हिते इंशाअल्लाह ताला न्याणियुनि जे इदारे जो भी इरादो आहे। उन खां अलावा मुंहिंजी दिल जी तमन्ना इहा है, ऐं मां इन सिलसिले में हज़रत सईं किबला नज़ीर अहमद जान के ऐं किबला मुफ्ती अब्दुल रहमान के भी गुजारिश कंदुसि त हिन इदारे में हिकड़ो अहिड़ो भी यूनिट ठाहिजे जंहिंमें हिकड़ो इस्लामी रिसर्च सेंटर जदीद मसाइल ते उलमाए अकाबरीन अहले सुन्नत जी पो 3 महीने या 6 महीने या 12 महीने हिकड़ी गडजानी थे जदीद असरी मसाइल आहिनि। खिपरे में वियासीं, चौंसे हिकड़ो माण्हू पंहिंजो ज़ख्मी थी किरी पियो, डॉक्टरनि चयो त हिनखे रतु चाढ़ियो जेकर न त ही माण्हू मरी वेंदो। हाणे जे रतु चाढ़जे पर जेको उन जो ग्रुप ॻोल्हियो हिकड़े कोली जो गैर मुस्लिम जो मिले पियो, ॿिए कंहिंजो रतु न पियो मिले। मौली साहब जो मुफ्ती हो उनखे चयूं सही हाणे गैर मुस्लिम जो रतु मिले थो, तव्हां ॿुधायो त इहो रतु चाढ़ियूं या न चाढ़ियूं, जेकर न चाढ़ींदासीं माण्हू मरी वेंदो, फतके थो पियो। मुफ्ती साहब चयो, मौली साहब जो हाणे मां बीहो त शामी खोलियां, और मां जेसीं तूं शामी खोलींदे तेसीं त हमरा पूरो थी वेंदो हलियो। हाणे जेके जदीद मसाइल अचनि था, ट्रांसप्लांटेशन आहे, प्लास्टिक सर्जरी आहे, या जदीद मसाइल आहिनि, उन मसाइल ते हिकड़ी उलमा जी बोर्ड हुजे, गॾिजी वेही गुफ्तगू कन, सलाह मशवरो कन, उन ते इल्मी बहस मुबाहिसो थे, इल्मी सेमिनार थे आलिमन जे दरमियान, पो गॾियल आलिमन जी हिकड़ी फतवा थे, उहा किताबी सूरत में शायो थे, सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में विराइजे। अहले सुन्नत जो नज़रियो ही आहे। या केड़ी बेहतर गाल थींदी, अहले सुन्नत जा जेकी मसाइल आहिनि उन्हनि जे उलझनुनि जो हल थींदो, ऐं अकाबिर जी हिकड़ी गॾियल फतवा ईंदी, गॾियल हिकड़ो तो उनके केर इनकार भी न करे सघंदो। सो इरादो इहो भी आहे त हिते इंशाअल्लाह ताला एड़ो हिकड़ो तहकीकी इदारो ठाहिजे जिते जदीद मसाइल ते बि उन सां गॾु प्रेस हुजे। अहले सुन्नत जा उलमा अंदरून सिंध में वॾा आलिम थी गुज़रिया अॼु भी आहिनि, उन्हनि जा किताब तसनीफ़ूं, पर को छपाइण वारो कोन्हे। वो एडो वडो इल्मी खजानो इए पियो आहे। हाणे असां जे आलिमन जा किताब वहाबी छपाइन था पंहिंजे नालनि सां छपाए हुन में हेरा फेरी करे वञनि, पर अहिड़ो को प्रेस जो मज़बूत इदारो हुजे जे इदारे जे अंदर अहले सुन्नत जा किताब मेयारी किताब छपजन, अवाम ताईं पहुचन। इहा ॻाल्हि भली आहे कि न? जी जी इन सिलसिले में मूं साईं खे अॼु अर्ज़ कयो, थोरो नक्शो मूं पंहिंजे कलम सां ठाहियो। मूं चयो साईं अञा हिकिड़े एकड़ जी ज़रूरत आहे। पाण फरमायो त भली हिकिड़ो एकड़ छा हाज़िर आहे।
अल्लाह ताला जल्ल शानु खेन जे इज्जत में सदन जे मकाम में तरक्कियों अता फरमाइंदो। अल्लाह सदन घराने के शाद आबाद कंदो। अल्लाह करीम जे दर ते दुआ है त ही इदारो ठहे हिते दीन जी या रसूल अल्लाह जी तवार जारी थे। ऐं सरदार साहब जन भी दिसन त मूं जेका कुर्बानी दिनी आ उहा सही मसरफ में इस्तेमाल थी रही आ। मुझो दिली ख्याल यो हो तो इन्हें जे लाए बस तवक्कुल बर खुदा जे को जो सूफियानो तरीको आ उन मुताबिक अल्लाह जे भरवसे दे को न को खुदा जो बानो इंदो अचे ठाहींदो। पर दोस्तन सलाह देनी त सही कुछ इन सुन्नत ते अमल कयो जो जमात के चो त को भी जेकरे इने में बखुशी शरीक थियण चाहे तो उनके सलाह दीजी। मुझे हाणे मां केड़ी सलाह दिया? हर को दिसे तो त इदारो ठहे पियो। हर के जो हक है अहले सुन्नत जे इदारन जी मदद करण। तावनु अलल बिर्र व तकवा, नेकी जे कम में चंगाई जे कम में एक बे जा मददगार थी वञो। छा कयो? एक बे जा नेकी जे कम में एक बे जा। वला तावनु अलल इस्मे वल उदवान, बुराई जे कम में गुनाहन जे कम में एक बे जा मददगार न बनजो। अच्छाई के कामों में एक दूसरे के साथी साझी मददगार बन जाओ। जिस तरह हजरत ईसा रूहुल्लाह ने फरमाया इज़ क़ाल ईसा इब्न मरियम लिल हवारियीन मन अंसारी इलल्लाह। हजरत ईसा अलैहिस्सलाम ने फरमाया अपने हवारियीन से कि है कोई अल्लाह का मददगार? आहे को अल्लाह जी मदद करण वारो? आहे को अल्लाह जी मदद करण वारो? अबा काबिल तवज्जो गाला समझण जी गाला। अल्लाह जो नबी ईसा रूहुल्लाह मसीहा मुए ते हथ लाए त मुर्दो चेरो थी पवे, अंधे के हथ लाए त अंधो चंगो भलो थी वने, कोढ़िए के हथ लाए त कोढ़ियो चंगो भलो थी उथे। वो हजरत मसीह अलैहिस्सलाम फरमाए थो त केरा जेको अल्लाह जो मददगार थी। काल अल हवारियून नहनु अंसारुल्लाह। हवारियुन चयो त असां अल्लाह जा मददगार आहियूं। छा चयूं? असां अल्लाह जा मददगार आहियूं। पो उन्हनि मां हिकु जमात ईमान आंदो, उहे अल्लाह जा मददगार बणिया। हजरत ईसा जी मदद ईसा अलैहिस्सलाम जी मदद न हुई, खुद खुदा जी मदद हुई। जने गज़वा तबूक में जैशुल उसरत तंग दस्ती जो सफर आ, मदीने वाले साईं फरमायो त अज ए गुलामो ए कलमे पढ़ण वारो, अज मोहम्मद करीम तव्हां के चले थो त हिन लश्कर जी तव्हां मदद कयो। चंदे जो ऐलान थियो। सुभान अल्लाह। हजरत सैयदना उमर फारूक जो वियो त पंहिंजो अधु माल वेराए हबीबन वटि खणी आयो, अधु घर छॾे आयो। साईं फरमायो त मां अब कई तल अहलिक, उमर घर वारन जे ला छा छॾे आयो ही? या रसूल अल्लाह अधु खणी आयो हां, अधु घर ॾे छॾे आयो आहियां। थोड़ी देर गुज़री तो सैयदना अबू बकर सिद्दीक परवाने चिरागे मुस्तफा सिद्दीक अकबर आयो। साईं फरमाइन था मां अब कई तले अहली के या अबा बकर, ए अबू बकर घर वारन जे ला छा छॾे आयो ही? अर्ज कई अब कई तो लहमुल्लाह व रसूलहू, अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छॾे आयो है। बाद लोग कहते हैं हमारे लिए अल्लाह ही काफी है, ही ते घणो जोर दींदा हैं। अबू बकर का अकीदा सुनिए, अबू बकर का नजरिया सुनिए। आप फरमाते हैं अब कई तो लहुमुल्लाह व रसूलहू, घर वालों के लिए अल्लाह और उसका रसूल छोड़ कर आया हूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जा उहे गुलाम जन वट कुछ भी न हुयो त उन्हनि सॼी रात वञी मजदूरी कई। छा कयूं? मजदूरी कयूं। यहूदियुनि जे बागन के पानी ॾिनऊं, ॿोका छिकियूं। उन्हनि जी जेका मजदूरी खजूर जूं ॻड़ियूं मिलियूं उहे हबीबन जे दर ते खणी आया। या रसूल अल्लाह असां वटि ॿियो त कुझु कोन हो, ही खजूर रात सॼी रात पसीनो हारे मजदूरी करे हीअ खजूर खणी आया आहियूं। मदीने वारे साईं उन्हनि जी खजूर खे वरी सभिनी जे मथों करे रखियो।
मुनाफ़िक पिया मेहणा ॾियनि त तव्हांजे इन खजूर जी अलाह खे ज़रूरत आहे, अलाह वटि खोट आहे छा तव्हांजे इन खजूरनि जी? मदीने वारे साईं फरमायो त खिलो न, ए मुनाफ़िको, मुंहिंजे ग़ुलामनि जेका कुर्बानी ॾिनी आहे, चाहे उहे खजूर जूं ॿ ॻड़ियूं आहिनि, पर अलाह इन्हनि जे नियतुनि खे ॾिठो, अलाह इन्हनि जे दिलि जे मुहबतुनि खे ॾिठो, इन्हनि जी कुर्बानी अलाह वटि क़बूल पइजी वई। अज़ीज़ान गिरामी, त हिन इदारे जे लाइ तव्हां सभिनी खे मां गुज़ारिश कयां थो त हर को पंहिंजे हाल सारू हिन इदारे जो मददगार थिए। इदारो अल्लाह जे रज़ा ख़ातिर शुरू थियो आहे, थींदो ठहंदो ठही वेंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। पर जेको मदद करे थो इहो पंहिंजे लाइ आख़िरत ठाहे थो, जेको ख़िदमत में हिसो गॾाए थो अल्लाह ऐं उन जे हबीब खे राज़ी करे थो। रब कंहिंजो पंहिंजे मथां थोरो रखंदो नाहे। माशाअल्लाह, अब लिखंदो नालो। अज़ीज़ान गिरामी, जेको चङे कम में वेहो, तव्हांजा नाला लिखंदो मौलवी साहब, उन खां बाद में इनखे ॾिजो। हींअर ॿुधो गुफ़्तगू खे। सलात मुंहिंजे सोणे हबीब ते। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हिन इदारे जो नालो, हिन इलाइक़े जो नालो आहे सालिह आबाद। छा? सालिह आबाद। इन जो ॿ निस्बतूं आहिनि। हिकिड़ो त सरदार साहिब जन जो इस्म गिरामी आहे मोहम्मद सालिह आबाद, ऐं असुल में ही सालिह बाना अल्लाह जा सालिह बाना हिते ईंदा, उन्हनि जी आबादी थींदी, इन जे करे सालिह आबाद। ऐं हिन इदारे जो नालो आहे जामिया मदीनतुल इल्म। छा? जामिया मदीनतुल इल्म। ऐं इंशाअल्लाह ताला हिते हर महीने इस्लामी महीने जो टियों आचर, जी अॼु आचर आहे, टियों आचर आहे, मुहर्रम शरीफ जो अॼु टियों आचर आहे। इन तरह सां सफ़र जो टियों आचर, रबीउल अव्वल जो टियों आचर, रबीउ सानी जो चौथों आचर, इस्लामी महीने जे सवाइ रमज़ान जे, छो त रमज़ान में वरी इंशाअल्लाह सरकार जी हाज़िरी में बाक़ी 11 महीना इस्लामी महीने जो टियों आचर। तव्हां सभिनी खे दावत आहे, जेके हाज़िर आहियो से गायबन ताईं दावत पहुंचाईंदो। जो आए हैं उनको दावत है, जो नहीं पहुंच सके उन तक आप ये पैगाम पहुंचा दीजिए कि इस्लामी महीने का तीसरा अतवार इंशाअल्लाह यहाँ जामिया मदीनतुल इल्म में मेरे आका के गुलामों का इज्तिमा होगा। ऐं इन नाले जो इंतखाब दरअसल निस्बत नबवी सां। साईं फरमाइनि था अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा, मां मोहम्मद करीम इल्म जो शहर आहियां। नचेव सुभान अल्लाह। मदीने वारो साईं इल्म जो महबूब, इल्म जो शहर आहिनि, ऐं अली उन शहर जो दर्रा। मदीने वारा साईं इल्म जो शहर आहिनि। सुभान अल्लाह। नबू अहद नबूअ जा 23 साल, 13 साल मके जा, 10 साल मदीना मुनव्वरा जा। 23 सालनि में मुंहिंजे सुहिणे हबीब एतिरो उम्मत खे इल्म ॾिनो आहे, एतिरो इल्म अता कयो आहे, जो हज़ारे आलिम, मुफ़क्किर, मुहद्दिस, मुफ़स्सिर हज़ारे बणिजी रहिया आहिनि, बणिजंदा रहंदा। लखे किताब लिखिजी विया, पर इल्म नबवी अञा ताईं खुटो नाहे, ॾींहों ॾींहुं राज़ खुलनि था पिया। अल्लाह मुझा सोना हबीब मस्जिद नबवी में आया। किथे आया? रब शल मस्जिद नबवी जो असां सभिनी खे दीदार नसीब कर। सुभान अल्लाह। मस्जिद नबवी में मुझा सोना हबीब आया त हिक पासे ॾों कुछ सहाबी वेठा हा जन अल्लाह जो ज़िक्र पे कयो, अल्लाह जे ज़िक्र में मशगूल हुया। हेॾे वरी कुछ वेठा हा जेकी इल्म जूं ॻाल्हियूं पिया कनि, मसला मसाइल सिखनि पिया, सेखारनि पिया। महबूब जीअं ॿाहिरों आया त होॾे बि ॾिठऊं, हेॾे बि ॾिठऊं। फरमायूं त ॿई भलियूं मजलिसूं आहिनि। हू ज़िक्रो फ़िक्र में आहिनि, ही इल्म तालीम और ताल्लुम में आहिनि।
आहिनि पर हुननि खां हे इल्म वारी मजलिस भली आहे पो मुझा सोना हबीब जो आया अचे उन इल्म वारी मजलिस में वेठा पान फरमाए इन्नमा बोहिस्तु मुअल्लिमा मां मोहम्मद करीम बे सेखारी दड़ बनजी आयो हां इल्म पढ़ाइण वारो बनजी आयो हां इल्म वारा मुखे वणन था भला हूब आहिन जिक्र वारा फिक्र वारा अल्लाह अल्लाह चवण वारा इहे भी भला आहिन पर मां मोहम्मद करीम इल्म वारन सा गरजी वेहंदुस मुझे सोने हबीब पंजो कुर्ब इल्म वारन के नसीब कयो पो जिते इल्मी मजलिस थींदी आ त इल्मी मजलिस या इल्म वारो मानू हिकड़े मेवेदार वण वांगुर हुंदो आ छा मेवे में पकल मेवे सा वण भरियल हुजे थोड़ी हवा लगंदी त ताजा ताजा मेवा किरंदा हाँ पो जेको न उन वण जे हेठां वेठो हूंदो उन के भी ताजा ताजा मेवा नसीब थींदा त ही जामिया मदीनतुल इल्म ही मुझे सोने हबीब जे इल्म जो दरख्त तैयार थींदो जेको ईंदो इल्म जा मेवा खाई मोटंदो सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो तो नबियन जा वारिस आलिम हैं नबियन पंजे वर्षे में दिरहम न छड्या दीनार न छड्या सोने चांदी न छड्यो पर नबियन पंजे वर्षे में इल्म छड्यो जे इल्म हासिल कयो ते नबियन जे वर्षे जो वडो हिस्सो हासिल करे वरतो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझे सोने हबीब के रब अगन पोयन जो इल्म दई छड्यो नचे व सुभान अल्लाह मदीने वारन जो इल्म मक्के वारन जो इल्म अहदे नबूवत वारन जो इल्म पर कराची में अजो साले आबाद में ये महफिल हुजे त मदीने वारे के हिन मजलिस जो भी इल्म ही मजलिस त जमीन ते आ पर रब जो कुरान तो फरमाए व तरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श ओ मुजा महबूब अर्श जे चौधारी जेके मलाइकत तवाफ था कन उन्हन के जानी त तो पर ॾिसी थो जमीन का अर्श मुअल्ला अरबे खरबे किलोमीटर परे आ वेठा मदीने में हिन पर मलाइकन के ॾिसन था मुल्ला खां पुछो त पंहिंजे कुल्हन ते मलाइक वेठा अथसि कॾहिं उहे बि कोन ॾिठा हूंदई कुल्हन वारा मलाइक जेके 4 आंगुर जे मुफ़ासिले ते उहे बि न ॾिठा हूंदई पर मुंहिंजे मदीने वारे साईं जी निगाह महबूब जो इल्म इहो आहे वेठा फर्श ते हिन ऐं ॾिसन अर्श वारनि खे था पिया सुभान अल्लाह मुझे सोने हबीब जे लातादाद खूबिन मझा बेशुमार फजाइल खसाइल ऐं शमाइल मझा मुझे दिल पर नबी जो इल्मी एजाज भी बेमिसाल हाँ हूं तो महबूब जी जात जातियुन में बेमिसाल महबूब जो शहर शहरन में बेमिसाल महबूब जो कपड़ो कपड़न में बेमिसाल महबूब जी जात जातियुन में बेमिसाल मुझे दिल पर नबी जो जमानो जमानन में बेमिसाल मुझे महबूब जो शहर शहरन में बेमिसाल जिते कदम रखे सुका सावथियन हले होत तक करब साया कने ओ जिते कदम रखे सुका सावथियन हले होत तक करब साया कने ओ वणटण ऐं अदब चौपाया कने मुझे रहबर जी रफ्तार अजब मुझे मदनीअ जा दीदार
अजब सुने अरबी जा, दीदार अजब ते सैयद जा, सिंगार अजब सुने मदनी जा। उन पाया खूबियन मजा मुझे दिल पर नबी जो इल्म भी, मुझे महबूब जी बेमिसाल खूबिया। सीरत शामी में इमाम सालही सुबुलुल हुदा व रशाद में रिवायतों जमा कयूं हन। फरमाए तो सारी दुनिया जे मानन जो अकुल गडु कजे, सारी दुनिया जे दानावन जी दानाई गडु कजे, पर मुझे दिल पर नबी जो अकुल अन्याम थे। सारी दुनिया जे आलिमन जो इल्म गडु कजे, पर मदीने वारे मीर जो इल्म अन्या वधीक। सुभान अल्लाह। साईं फरमायो त अना मदीनतुल इल्म, मां मोहम्मद करीम इल्म जो शहर आया। ऐं अली उन शहर जो दरवाज़ो आहे। अली उन शहर जो वो फैज़ इल्म मुझे मौला अली खे, मुझे दिल पर नबी सीने में अता फरमायो। यो फैज़ जो इल्म, यो इल्म मुस्तफ़ा सैयदना मुर्तज़ा जे सीने में आयो, जितों अहले बैत अतहार में वंडबो आयो। मुझा दोस्तों उन इल्म जो फैज़ अजब सजी दुनिया में पखड़ियल्ला। मुझे सोने हबीब जे हिन प्यारे यार, हिन प्यारे बिरादर इल्म के फैज़ के फैलायो, पंहिंजे बच्चन के फैज़याब कयई, तो पंहिंजे मुहिब्बन के भी इल्म वारे रंग में मौला अली रंगे छड़ियो। अली जा बच्चा इल्म जा ताजदार हसन हुसैन जो इल्म में को संदन दौर में, हसन हुसैन जो इल्म में मटन हुयो। इहो इल्म जो फैज़ा जेको फैलाइण जे लाइ मुंहिंजो सुहिणो इमाम हुसैन निकतो आ। माण्हू था चवनि त कुर्सी जे लाइ निकतो, इक़्तिदार जे लाइ निकतो, बाग़ी हुयो, हुकूमत वक़्त जो बाग़ी हुयो। माज़अल्लाह माज़अल्लाह इमाम हुसैन जे लाइ चवनि था लुटेरो हुयो, पर न न न न दुनिया त हिननि जे कदमनि में रब मुती करे ॾिनी हुई। इमाम हसन जे घर में 3 ॾींहं फाको थियो। इब्न असाकिर तो लिखे त 3 ॾींहं फाको थियो। फिदा नाले बानी आ, चांदी जो टुकड़ो रखियल हुस, खणी आई। साईं 3 ॾींहं घर में फाको आ, दिल सही न सगी, ही खिदमत में हाजिर कयो थम। साईं फरमायो त फिदा तू समझी थी त मोहम्मद जा बच्चा मजबूरी जे करे भुख काटे रहिया आहियूं। न न न असां त पंहिंजे नाने जी सुन्नत खे अदा करे रहिया आहियूं। ईअं चई पाण लत जो ज़मीन ते हयूं त इब्न असाकिर तो लिखे त घर जी सॼी ज़मीन सोन जी बणजी पई। घर जी ज़मीन अड़े सोन ऐं चांदी जे लाइ, कुर्सी ऐं इक़्तिदार जे लाइ न निकिता हुया। मुंहिंजे महबूब जा बचड़ा इल्म जो फैज़ फैलाइण जे लाइ निकिता हुया। मुंहिंजे सोने हुसैन क़ुरान पढ़ंदे निकितो, क़ुरान पढ़ाईंदे निकितो, क़ुरान जो इल्म सेखारींदे निकितो। अल बिदाया वन निहाया में छो मुहर्रम जो महीनो भले थो न पियो, कुछ ज़िक्र अहल बैतन जो भी थे। हज़रत सैयदना इमाम हुसैन जा जंग में ख़ैमा लगा। हिकिड़ो इराकी माण्हू तो अचे गुज़रियो, ॾिठई त जंग में ख़ैमा लगा पिया आहिनि। हिकिड़ो माण्हू आहे जेको ख़ैमे जी छांव में रब जो मिठो क़ुरान पढ़ी रहियो आहे। अखियुनि मां लुड़क वहनि पिया, ज़ारो ज़ार रोए भी पियो, क़ुरान भी पढ़े पियो। उन माण्हू पुछा कई, ओ सोणी सूरत वारा, तुंहिंजो चेहरो केॾो हसीना, तुंहिंजो आवाज़ केॾो मिठो आहे। ओ सोणी सूरत वारा, तूं इराक जो माण्हू नथो नज़र अची। सम्झा थो को परदेसी आहीं, पर आहीं केर, आयो किथों आहीं, तुंहिंजो नालो छा आहे, तुंहिंजे आवाज़ मूंखे मोहे विधो आहे। साईं फरमायो तो पुछण वारा, मुंहिंजो नालो हुसैन,
मुझो बाबो अलिया मुझी अम्मा खातून अतहर फातिमतु ज़हरा मां मोहम्मद करीम जे कुल्हन जी सवारी करण वारो हुसैन आया साईं पोइ हिन ऋण में हिन बर बयाबान में कीअं अचण थियो आहे साईं खुर्शी न घुराई ख़तन वारी फरमायो ही कूफियुनि ख़त लिखी मूंखे घुरायो आहे अचु असां तुंहिंजी बेअत कंदासीं अचे असांखे दीन सेखार पंहिंजे नाने जी सुन्नत शरीयत असांखे अचे सेखार मां त उतो हुननि खे दीन सेखारण जे लाइ नाने जो इल्म वारो फैज़ वंडण जे लाइ निकितो पर अज समझा तो हिनन जो इरादो मुखे शहीद करण जो मुझे मारण जा सबा कंदा पर हुसैन सिर कुर्बान करे छड़ींदो अल्लाह जे कुरान के न छड़ींदो किसी ने जब वतन पूछा तो यूं हजरत ने फरमाया किसी ने जब वतन पूछा तो यूं हजरत ने फरमाया मदीने वाले कहलाते थे अब हैं करबला वाले कुरान पढ़ंदो मैदान करबला में आयो ओ जरी मल नहीं मुहर्रम जी रात थी तो यजीद जे लश्कर जे खैमन में गायण जो आवाज हुयो दुल्हन धुकड़न जे वजण जो आवाज हुयो पर सोने हुसैन जे तंबुन मां रब जे कुरान जी तिलावत जो आवाज पियो अचे दंबा गोठवारा हुसैनी तरीको भलो या यजीदी तरीको भलो हुसैनी तरीको भलो या यजीदी तरीको भलो अरे गायण वजायण रक्स सुरूद करण नमाजू छड़े दिन सिनाऊ करण शराब पीण यजीद जो तरीको आ हुसैन जो तरीको आ नमाज पढ़ण रब जो जिक्र करण कुरान जी तिलावत करण मुझे सोने हुसैन जो तरीको आ तो तव्हां के केड़ो तरीको खपे हुसैनी तरीको खपे या यजीदी जे हुसैनी तरीको खपे तो 5 वक्त नमाज पढ़ो 5 वक्त नमाज पढ़ो हथ मथे खणो केड़ा पढ़ंदो 5 वक्त नमाज पढ़ो कुरान जी तिलावत कयो रब जे दीन जा खिदमत गुजार बणजी वञो मुझे सोने हुसैन सारी रात कुरान पढ़ंदे गुजारिया जेडी मल रात जो पोयो हिस्सो थियो साईं जी घर वारी आरामी हुई ए ओच तो रोई उठी साईं पुछन था बीबी छोरू निया अर्ज की तो मुझा घोट हुसैन हियर दिसा पई तो करबला जे मैदान में एक औरत ॾिठम जेके नकाब ओढ़ियल हुयो रोंदी भी वते पई ऐं करबला जे पट के बुहारींदी वते मूं पुछो त अम्मा तू केर आहीं मां वेझो वियसि मूंखे चवण लगी त अम्मा का बुहारड़ी अथई मूं चयो अम्मा असां परदेसी मुसाफ़िर आहियूं पाण सां बुहारी गॾु खणी न आया आहियूं पर अम्मा तू आहीं केर बुहारी पुछींदी तू केर आहीं फरमाई त मां हुसैन जी अम्मा फातिमतु ज़हरा आहियां सुभाणे हिन मैदान में मुंहिंजो बच्चो हुसैन शहीद थींदो अॼु करबला जा पिण बुहारण आई आहे सुभान अल्लाह मुझे सोने हुसैन फजर जो टाइम नमाज जमात सा पढ़िया पंजे मुरीदीन मुतअल्लिकीन के पंजे साथियन के जमात करे नमाज मुझे सोने हुसैन पढ़ाइया मालूम थियो त नमाज पढ़न जमात सा नमाज पढ़न मुझे सोने हुसैन जो तरीको आ नमाज छडे ॾियण यजीद जो तरीको आ जेके हुसैनी हुबदार हुंदा से नमाज पढ़ंदा न जेरीमल मैदान करबला में सोनो हुसैन अचे तो तीर वसन पिया तलवारूं वसन पियूं पर सोनो हुसैन कुरान पढ़े छा पियो करे कुरान पढ़े पियो अल्लाह अल्लाह जेरीमल पेशानी में तीर लगुस रत जो फुहारो निकतो मुंह मुबारक रत में रंगीन थी वियो पर ओडी मल भी सोने हुसैन सूरह यासीन जी आयत पे पढ़ी काल या लैत कौमी यालमून बिमा गफर ली रब्बी
वजालनी मिनल मुकरमीन। हाउ जे हिन कौम खे ख़बर पवे त मुझे रब मुखे बख्शे छडियो, कीअं मुखे मुझे रब नवाज़े छडियो। कुरान पढ़ी पे, छा पे कयई? कुरान पढ़ी पे। ओ मुझा पिरी प्यारा ऐं अहले बेतन भी कुरान पढ़ियो पे। आखिरी भेरो जेमल खेमे दे आया न, अॻियां निगाहुनि जे साम्हूं बच्चन जा लाश रखिया हुया। होॾो अली अकबर जवान पुट शहीद लॻो पियो आहे। हेॾो मासूम अली असगर जो जनाज़ो साम्हूं रखियो आहे। भाउ जी निशानी हज़रत कासिम जो जनाज़ो अखियुनि जे साम्हूं रखियो आहे। भाणेज आउन ऐं मोहम्मद सैयदा ज़ैनब जा बचड़ा अखियुनि जे साम्हूं शहीद पिया आहिनि। अॻियां इहो खूनी मंज़र ऐं पुठियों ॾिसे पियो त अहले बैत पाक उन्हनि जे अखियुनि में लुड़क वहनि पिया। केॾी महिल सकीना निमाणा नेण खणी निहारे पई, केॾी महिल सैयदा ज़ैनब भाकुर पाए रोए पई त असांखे परदेस में कंहिंजे सहारे छॾियूं था वञो। पर मुंहिंजे सुहिणे हुसैन फरमायो हिकु अॻियों जो मंज़र, ॿियो पुठियों वारो खेमनि जो मंज़र, पाण 3 ॾींहंनि जो बुखारो ऐं उञारो, मदीने खां परे मुसाफ़िरी सफ़र, नबी जे कुल्हनि जो सवार अॼु ऋण करबला में। पर वाह हुसैन तुंहिंजे सब्र खे सलाम आहे, तुंहिंजे क़ुरान सां मुहबत खे सलाम आहे। अहिड़े टेम ते बि मुंहिंजे सुहिणे हुसैन पंहिंजे खेमे में अचे सब्र जी तलकीन कई आहे। सैयदा ज़ैनब रुनी फरमायूं त ओ भेण तूं हैदर करार जी न्याणी आहीं, तुंहिंजे रगुन में खातून अतहर जो जी थञ आहे। ओ दी ओ बहादुर अब्बे जी न्याणी सब्र कजाए, मुझे बच्चन खे भी सब्र जी तलकीन कराए जाए। मुझे सकीना जी भारत हुजई इन्हें के रोण न जाए जो सकीना मुखे ॾाढी प्यारी आ। मुझे बीमार ज़ैनुल आबिदीन जी भारत हुजई जॾहिं नाने मोहम्मद करीम जे रोज़े अतहर ते पहुचो त मूं परदेसी हुसैन जा सलाम चइजो, तव्हांजे दीन जे ख़ातिर हुसैन पंहिंजो सिर कुर्बान करे वियो। जेॾीमहिल सिर मुबारक ज़ालिम कपे खणी विया, जिस्म करबला जे सरज़मीन ते रहियो, पर चप मुबारक चुरन पिया। ओॾीमहिल बि क़ुरान पढ़े पियो। दमशक में आया, ओॾीमहिल बि ज़बान ते क़ुरान जी कहव सूरत जी तिलावत जारी हुई। जेॾीमहिल यज़ीद जे साम्हूं अहले बैतन जो काफ़िलो आंदो वियो, हे परदेसी मोहम्मद करीम जो जा अहले बैत हरम जा यतीम अॼु जेॾीमहिल यज़ीद जे अॻियों आया त यज़ीद पंहिंजे साथियुनि खां पुछो त हिननि जे लाइ कहिड़ो फ़ैसिलो कयूं। कंहिं ज़ालिम मशवरो ॾिनो त हिननि सभिनी खे क़त्ल कयो। कंहिं कहिड़ो मशवरो ॾिनो, कंहिं कहिड़ो मशवरो ॾिनो। नोमान बिन बशीर चयो त यज़ीद तोखे ख़बर आहे त कंहिंजा बच्चा सुञाणी तो कंहिंजा बच्चा आहिनि, ये मोहम्मद करीम जा बच्चा आहिनि। अॼु तूं हिननि सां उहो बर्ताव कर जो अॼु जेकॾहिं मिठो मोहम्मद करीम हिननि खे इन हाल में ॾिसे हा त महबूब छा कनि हा, तूं उहो बर्ताव कर। इन लफ़्ज़नि ते उन ज़ालिम जे अखियुनि में बि ॻोढ़ा अची विया। हज़रत ज़ैनुल आबिदीन खे चई त तव्हांजी कहिड़ी ख्वाहिश आहे, छा था चओ? कि मुंहिंजी दिलि चवे थी त असांखे छॾ त वापसि मदीने मोटी वञूं। सैयदा ज़ैनब खां पुछई त का तव्हांजी फरमाइश हुजे, को तमन्ना हुजे त ॿुधायो। साईं अर्ज़ कयो त मुंहिंजे अधे हुसैन जो सिर मुबारक मूंखे ॾे त मां सिर मुबारक साण खयूं वञा। हिकिड़ी रिवायत में आहे त सिर मुबारक खे उते दमशक में दफ़न कयो वियो। ॿी रिवायत में आहे त सिर मुबारक खणी आया करबला में बकिया जसद पाक सां गॾाए दफ़न कयो वियो। टी रिवायत इहा आहे त सैयदनि जे हवाले अहल बैतन जे सिर मुबारक कयईं ऐं इहो सिर मुबारक खणी वापसि मदीने पाक ॾे आया। जेॾीमहिल काफ़िलो हले पियो त अॻियों सिर मुबारक हुयो, पोयों अहल बैतन जो काफ़िलो हुयो। ओॾीमहिल उन्हनि जे दिलि ते छा
गुज़रियो हूंदो जॾहिं इमाम हुसैन जो सिर बग़ैर जिस्म वारो उन्हनि खे निगाह घड़ी घड़ी पवंदी हूंदी, उन्हनि जे दिल ते छा गुज़रियो हूंदो। सफ़र कंदा मदीनो क़रीब थींदो वियो, मदीनो वेझो थींदो वियो। मुहम्मद करीम जा बचड़ा अॼु मदीने ॾे मोटिया। कल्ह बि निकिता हुया त राणियूं हुयूं, अॼु बेवाहियूं बणिजी मोटियूं। कल्ह शहज़ादा हुया, अॼु यतीम बणिजी मोटिया। जेॾी महिल मदीने वारनि खे ख़बर पई त इमाम हुसैन जो काफ़िलो अची रहियो आहे, मदीने जा माण्हू ॿाहिरि निकिरी आया। जेॾी महिल अहल बैतनि ते नज़र पई, सिर इमाम हुसैन जे ते निगाह पई त हर अख में लुढ़क जारी हुया, हर दिल कंबी रही हुई। पर मुझे सुहिणे हुसैन जे अहल बैतन पाक पैगंबर जे घराणे उन वक़्त बि सब्र जी तलकीन पे कई। जेॾी महिल काफ़िलो मदीने पाक ॾे पहुतो ऐं सिर मुबारक समेत जेॾी महिल हुजरे नबूवत में विया, बस तारीख़ एतिरो सो ॿुधाए थी त हुजरे जो दर बंदि हुयो, अंदरों रोअण जा आवाज़ पिया आया। उन वक़्त में ख़ुदा जाने या मुस्तफ़ा जाने उन वक़्त में छा अहल बैत जेॾी महिल हुजरे नबूवत में हाज़िर थिया, ओॾी महिल दिलुनि जी कैफ़ियत छा हूंदी। पर मुंहिंजा दोस्तो, हेड़े कुर्बानी ॾियण खां पोइ बि हुननि दीन खे न छॾियो, सुन्नत शरीयत खे न छॾियो, कुरान खे न छॾियो, दीन जे इल्म खे न छॾियो। मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि वरी बि दुनिया वारनि खे कुरान जी तालीम ॾिनी, दीन ॾे रग़बत ॾियारी। ज़ालिम जाबिर जे ज़ुल्मनि जे बावजूद मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन अल्लाह जे दीन ते अमल करे ॾेखारियो। ऐं जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन वापसि मोटिया आहिनि त पूरी बकिया ज़िंदगी कॾहिं खिलिया न आहिनि, पूरी ज़िंदगी कॾहिं खिलिया न आहिनि। जॾहिं उञ लॻंदी हुयनि, पाणी घुरंदा हुआ, पाणी जो प्यालो हथ में झलींदा हुया त बाबे हुसैन जी उञ यादि अची वेंदी हुई, नंढड़े अदे अली असगर जी उञ यादि अची वेंदी हुई, अली अकबर जी प्यास यादि अची वेंदी हुई। तेसी पाणी जो फुड़ो न पीअंदा हुआ जेसी ताईं ॿ लुढ़क उन पाणीअ में न पवनि। पूरी जिंदगी रोंदे गुज़ारियूं। पर मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ो कूफे जो माण्हू महिमान थी मदीने पाक ॾे आयो, पुछा कयईं त मां के महिमान आहियां, का रहण जी जाइ, को सिराए, को महिमान खानो मिलंदो? कंहिं चयोसि त अहल बैत महिमान नवाज़ थी। सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन वटि महिमान थी आयो, पाण उनखे बिस्तर पंहिंजे हथनि सां विछाए ॾिनऊं, मानी खारायूं, ख़िदमत चाकरी कयूं। जेॾी महिल राति रहियो, सुबुह जो इजाज़त घुरी, पाण फरमायूं दिलि चवे थी अञा रह तुंहिंजी ख़िदमत कयां। ॿी राति रहायूंसि, टी राति रहायूंसि। टे ॾींहं ते उन कूफे जे माण्हू पुछो, साईं मूंखे सुञाणो था मां केरु आहियां? तव्हां हेतिरी मुंहिंजी ख़िदमत कई आहे, तव्हां हेॾी मुंहिंजी इज़त आजियां कई आहे, सुञाणो था मां केरु आहियां? बसि इन पुछण ते मुंहिंजो सुहिणो ज़ैनुल आबिदीन रोई वेठो। फरमाई त हाओ, तोखे उन ॾींहं खां वठी सुञाणा थो जॾहिं तुंहिंजे तरकश जा तीर हुया, बाबे हुसैन जो बदन हुयो, तो तीर पे चुटिया, असांजे मथां तो तलवारुनि जा वार पे कया, तूं दुश्मनाने अहले बैत मजाई, मां तोखे उन ॾींहं खां वठी सुञाणा थो। फरमायूं पोइ चई त सही, पोइ हेॾी तव्हां मुंहिंजी इज़त कई आहे? पाण फरमायूं त उहो किरदार तव्हांजो हो, हे किरदार असां नबी जे घराणे जो। दुश्मन भी तॾे ते अचे त उन सां हीअं भलाई कंदा आहियूं, उन सां हीअं चङाई कंदा आहियूं। ही चङाई करण चङनि साण चङायूं, हर को करे हूए, पर उहा सुहिणी खूह जो करे बुरनि सां बि भलायूं। बुरनि सां भलायूं करण अहल बैतन जो तरीक़ो आहे। दोस्तान मोहतरम, त अॼु उन तरीक़े खे, अॼु उन वाट खे सम्झण जे लाइ, अमल करण जे लाइ ही अहले सुन्नत जा मदारिस, उन्हनि सां तव्हांखे ताउन करणो पवंदो, उन्हनि आलिमनि सां रब्त ॻंढणो पवंदो। इमाम हुसैन जे तरीक़े ते हलणु चाहियो था। अॼु फितने जी बाज़ार गरम आहे। हींअर किताब मूं हिकिड़ो पढ़ियो आहे, मूं वटि हींअर बि गाॾी में मौजूदु आहे, लिखे थो त नबी जूं घर वारियूं अहल बैत न आहिनि। नबी जूं घर वारियूं अहल बैत न आहिनि। क़ुरान जो नस बीठो आहे त नबी जूं घर वारियूं अहल बैत आहिनि।
पर मुझा दोस्तों फितना अड़ा वधंदा वजन पिया इन फितनन का बचण चाहियो था तो पंहिंजे उलमा सा पंहिंजे मशाइख सा अल्लाह जे वलियन सालिहन सा निस्बतूं रखो मोहब्बतूं रखो उन्हनि जे सोबतुनि में वञो उन्हनि जे महफ़िलुनि में वेहो ऐं मुझा दोस्तों उहा वाट तव्हांखे उन आलिमन वटां ऐं अल्लाह वारनि वटां मिलंदी जेका हुसैनी वाट उन हुसैनी फिक्र के जिंदा करण जे लाए उन मदीने वारे साईं जे इल्म जे प्रचार जे लाए अज मदीनतुल इल्म जो बुनियाद रखियो पियो वञे तो इहा हिन इलाइक़े वारनि जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे या न ख़ुशी जी ॻाल्हि आहे या न तव्हां हाणे हितों दंबा ॻोठ खां कराची ताईं पहुचो त इन ई रोड सां इन ई पट्टी में वाबिन जा घणा मदरसा आहिनि केॾा वॾा इदारा आहिनि पर इन जाइ ते जेकॾहिं ही हिकिड़ो अहले सुन्नत जो इदारो क़ाइमु थिए त तव्हां इन जा मददगार थींदो या न थींदो कहिड़ा कहिड़ा मददगार थींदो तव्हां मां हर को पंहिंजे मुहब्बत सां पंहिंजे ख़ुशी सां बा फ़क़ीराणो उथी लिख नालो जेको बि ॾियणु चाहे या जेको बि हिन में शरीक थियणु चाहे उनखे दावत ॾिजे थी त नेकी जे कम में तव्हां मुआविन ऐं मददगार बणिजी वञो अल्लाह तव्हांजो हामी ऐं नासिर हूंदो रब करीम जल शानु शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िर में सिर्फ़ु 5 मिंटनि जे लाइ मां पंहिंजे बिरादर मोहतरम नेमतुल्लाह खे गुज़ारिश कंदुसि उहो तव्हांखे मज़ीद सम्झाणी ॾींदो ऐं फ़क़ीर अचनि पिया उन्हनि को तव्हां सारी जमात राजी थी या अल्लाह इन सारी जमात करम इन इदारे के क़यामत की आबाद फरमा तामीर भी करे दे आबाद भी करे दे या मौला तो गैबी मदद नुसरत फरमा इन इदारे की खिदमत गुजार हम के शाह आबाद इन महफिल के सजाने में जन नौजवान जन सगीरन कबीरन वलियों मेहनतों कईमान मौला उनकी आबाद कीजिए मुझा मौला हिन महफिल में जेकी भी बाना हाजिर थिया आहिनि और सभिनी के शाद आबाद सभिनी जे दिलनि जो उम्मीदूं पूरियूं फरमा सभिनी के शाद आबाद फरमा हे मुझा मौला असां सभिनी के मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब फरमा इश्क ऐं अदब सां हबीबन जे दर जी हाज़िरी नसीब फरमा हे मुझा मौला असांजे हाल ते रहम करम कर कर्ज वारनि जा कर्ज ला बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर हिन सारे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा हे मुंहिंजा मौला हिन इदारे खे शाद ऐं आबाद फरमा हे मुंहिंजा मौला जन हिन इदारे जे लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे उन्हनि जे रिज़्क़ रोज़ीलनि इज़तुनि में बरकतूं हे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके हिन जमात ते राज़ी थी या अल्लाह जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि खे अमल जी तौफ़ीक़ नसीब कर हे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा हे मुंहिंजा मौला तोखे करबला जे शहीदनि जो वास्तो असांजे हाल ते रहम करम कर पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम